नाज़रीन, हैदराबाद डिवीज़न में सुभाणे लोकल गवर्नमेंट इलेक्शन दौरान सिक्योरिटी जे इंतज़ामनि बाबति DIGP रेंज मीडिया सेल पारां पधरनामो जारी कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां मूंखे ॿुधाईंदो हलां त बल्दियाती इलेक्शन जे पारां जेको आहे 7 तारीख़ ते जेको आहे सुभाणे जेका उहा इलेक्शन जेका उहा थियणु वञे पई। इन हवाले सां जेको आहे DIGP हैदराबाद रेंज पारां जेको आहे उहो हिकु पधरनामो जेको आहे जारी कयो वियो आहे। सिक्योरिटी जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 7 तारीख़ सुभाणे आचर जे ॾींहुं जेको आहे हैदराबाद रीजन जी 18 यूनियन काउंसिल में जेको आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन जेका आहे 2023 थियणु वञे पई। इन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हैदराबाद डिवीज़न में जेको आहे हैदराबाद ज़िले जो जेको 14 आहे, मठियारी में 1, टंडोला 1, दादू 6, जामशोरो 1, टटो 7, सिजावल 2 ऐं बदीन जी 8 निशस्तनि ते जेके आहिनि उहे वोटिंग थींदियूं, जंहिंजे लाइ 100 पोलिंग स्टेशन जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जंहिंमें मर्द ऐं औरतुनि जो तादादु जेको आहे उहो 360 पोलिंग स्टेशन जो रखियो वियो आहे। 360 पोलिंग बूथ ठाहिया विया आहिनि ऐं हैदराबाद रेंज में जेके इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन जो तादादु जेको आहे उहो 68 आहे, जॾहिं त हसास पोलिंग स्टेशन जो तादादु 32 आहे। ऐं लोकल गवर्नमेंट जेके इलेक्शन आहे 2023 जी सिक्योरिटी जे लाइ क्विक रिस्पॉन्स फोर्स खे 385 एहलकारनि समेत मजमूई तौर ते जेको आहिनि 2837 पुलिस ऑफिसर ऐं एहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु कया आहिनि, जॾहिं त रेंजर्स जेका आहे उहा मामूल जे मुताबिक़ हूंदी। इन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त DIGP हैदराबाद रेंज पारां जेको इहो बि चयो आहे त दौरान इलेक्शन जी जेको आहे कंहिं बि जेके SSP जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे ज़िलनि में जेके आहिनि उहे कानून जी बालादस्ती हर क़ीमत ते जेको आहिनि उहे क़ाइमु रखंदा ऐं उनजो इहो चवणु आहे त जेके पोलिंग स्टेशन जो अमलो आहे ऐं जेके वोटर जेके आहिनि उहे पंहिंजे हक़ राय जो इस्तेमालु करण लाइ जंहिं महिल वोटिंग महिल ईंदा त उन शेयरिंग खे जेका आहे उम्मीदवारनि खे जेको आहे उहो सिक्योरिटी जी जेका फ़राहमी जेका उहा पिणु यकीनी बणाई वेंदी। इन खां अलावा इहो चयो त उनजे दौरान जेको आहे असले जी नुमाइश ऐं हवाई फायरिंग ख़िलाफ़ु जेका आहे सरगर्मी में जेके मुलवस हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका आहे सख़्तु खां सख़्तु कार्रवाई अमल में आंदी वेंदी। ऐं इलेक्शन कमीशन जे तरफ़ां वाज़े कयो वियो आहे त हिकिड़ो जेको बि अगरि पोलिंग स्टेशन जे लाइ जे दौरान जेको आहे का बि ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो फायरिंग जे हवाले सां त उनजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन कयो वेंदो। जी।